अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा, कहाणियूं, लेखक जमाल अबड़ो, छापो छहूं रोशनी 2015 ईस्वी, छापो सतूं रोशनी 2022 ईस्वी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त 11, कहाणी खमीसे जो कोट। हू मूंखे चेड़ाईंदो हो, मां तकिड़ो वधी वेंदो हुउसि ऐं हू पुठियां चवंदो रहंदो, मुला मुला ओ मुला। मां ओवरकोट जे कालरनि खे ठाहींदो अलाह ॾे वेंदो हुउसि ऐं हू ढोरनि ॾे मां वञी शुक्र अदाई कंदो हुउसि ऐं पंहिंजी सिहत ऐं ख़ुशहालीअ जी दुआ घुरंदो हुउसि। हू फ़सुल जी संभाल कंदो हो ऐं भेल कराईंदो हो त सड़ी न वञे। मां तन्यनि निमाज़ पढ़ंदो हुउसि, त सियारो हूंदो हो, हंध में वेठे ई स्वेटर पाईंदो हुउसि, मथां मफलर कोट ऐं ओवरकोट। ठिकर जे कमरे खे अध ताईं कलर लॻो पियो हूंदो हो। पाणी अहिड़ो जो असुलु पारो, थधी हवा जा सूसट बदन खे ॼणो त चीरींदा थी विया। कुबड़ो थी ॾकंदो तिड़कंदो मस्जिद ॾे वेंदो हुउसि। हेतिरियुनि तकलीफ़ुनि खां पोइ ख़ुदा खे अलबत पंहिंजो करे सम्झंदो हुउसि। भाईंदो हुउसि त बेनमाज़ी कहिड़ा न बेकार आहिनि। दर खोले ॿाहिरि निकिरंदो हुउसि त थधि जो तूफ़ान मुंहिंजो फ़ख़्रु ज़ोरीअ मूंखां खसे वेंदो हो। ज़मीन ऐं आसमान जे विच में थधि खां सवाइ ॿियो कुझु बि न हूंदो हो। नंढड़ो 11 सालनि जो खमीसो अॻे ई माल वठियो ॿूड़नि में बीठो हूंदो हो। खेसि कमीस कान हुई, पर हिकु थिगड़ियुनि निकितल गरम कोट पियो हुउसि, कारी गोॾे ऐं मथे ते मेरो कपह जो टोप। मटर बि माक सां छाया पिया हूंदा हुआ। ॿई हथ कछनि में विझी पेरें उघाड़ो पाण खां डिघी लठ खयो सोढ़ो थियो बीठो हूंदो। संदसि खाॾी खड़कंदी हुई, मूंखे ॾिसी दांह कंदो, हा मुला। हू मूंखे चेड़ाईंदो, मां तकिड़ो वधी वेंदो हुउसि ऐं हू पुठियां चवंदो रहंदो, मुला मुला ओ मुला। मां ओवरकोट जे कालरनि खे ठाहींदो अलाह ॾे वेंदो हुउसि ऐं हू ढोरनि ॾे मां वञी शुक्र अदाई कंदो हुउसि ऐं पंहिंजी सिहत ऐं ख़ुशहालीअ जी दुआ घुरंदो हुउसि। हू फ़सुल जी संभाल कंदो हो ऐं भेल कराईंदो हो त सड़ी न वञे। हा मुला, हुन सुर सां लांढ करे चयो। ऊंदहि में संदसि कारनि चपनि मां अछा चिमकणा ॾंद ज़ाहिर थिया ऐं हू टह टह करे खिलण लॻो। बीह त सही, तुंहिंजी ख़बर थो वठां। मूं ईअं चई पेर वधायो ऐं ज़ोर सां ज़मीन ते हयो। हू छिरक भरे वठी भॻो, टपा ॾींदो, मटर लताड़ींदो, यक साई टीहारो गाम भॼी वियो। मुड़ी मूं ॾे निहारियई, वठी टहक ॾिनई, आ त ख़बर पवे। पोइ त मुला मुला करे वधीक चेड़ायई। हिकु ॾींहुं नेठि मूं खेसि थप हणी कढी। पहिरियां ई त वाइड़ो थी वियो, सम्झ में ई न पियसि त छो ईअं थियो। संदसि खाॾी थोरो जुंबश में आई, चप ॿाहिरि निकिता ऐं हू ॾाढो रुनो। पई सुॾका भरियाई, मूं खेसि अॻे बि विढ़ंदो ॾिठो हो। खेसि को मारींदो हो त हीउ बि गारियूं ॾींदो हो, भुजा ॾींदो हो ऐं परे भॼी पथर हणंदो हो। माउ ऐं भाउ खे बि पथर हणंदो हो। मूंखे न की गारियूं ॾिनई, न की भॼी वियो, बीठो रहियो ऐं रोअंदो रहियो। मुला अलाह अकबर चयो। मां निमाज़ पढ़ी मोटियुसि त बि पियो रुनो। मूं घड़ी खनि बीही खेसि ॾिठो। हिन ठूठ आॾो ॾेई पंहिंजो मुंहुं लिकाए छॾियो। मुंहिंजे दिलि में थी त जेकर मूंसां बि विढ़े भॼे ऐं पथर हणे। ॿिए ॾींहुं वरी साॻी कार, ॿाहिरि निकितुसि ऐं खमीसे रड़ कई, आ मुला, ऐं वठी भॻो। ख़बर न आहे हिन खे मुला खां अहिड़ी नफ़रत छो हुई। पर सिजदारे मां खमीसे जे घर वटां लंघियुसि। छिनल खट ते उस में पुराणीअ रिलीअ हेठां वेड़ियो सेड़ियो पियो हो। माणस छेणा कढंदे चयो, माल वठी मोटियो आहे त ॿीणो थी किरियो आहे। टुकुर बि न खाधाई। महीने खां ॿीहर थो अचेसि, मुला नूरल खां ॿधायो बि होमांसि। मूं बि रिली मथे खणी ॾिठो, उन ई फाटल कोट में पेरें उघाड़ो खमीसो पियो हो। संदसि कारो रंग अञा बि काराटिजी वियो, अखियूं ॻाढ़ियूं ऐं मग़ज़ बाहि। संदसि खुलियल वात मां गजी थे वई।
अखियूं फिरी वियूं हुअसि ऐं संदसि अछा सुहिणा ॾंद भवाइता थिए लॻा। मूं दांह कई, माणस भॼंदी आई। पिणस खे घुरायो वियो। अस्पताल 6 मील परे हुई। डॉक्टर ख़र्ची बि वठंदो हो, छोकर घड़ियुनि जो महिमान हो। मूं पंहिंजो कोट लाहे मथांसि विधो, केॾी न हमदर्दी। ख़मीसे खे मुलां वेझारियो, मेरो कोट लाहे नओं कपिड़ो वेढ़ियो। मूं अतुर बि आंदो। संदसि नंढड़ा ॾंद अञा बि थधि जी शिकायत करे रहिया हुआ। खेसि सिधो सऊं खट ते सुम्हारियो वियो। सभिनी कतार ॿधी ऐं मुलां अलाह अकबर चयो। मूं वारो कोट मुलां खयो। ॿिए ॾींहुं ख़मीसे जो नंढड़ो भाउ महर ॾांद वठियो बीठो हो। खेसि उहो ई ख़मीसे वारो कोट पियल हो।